इंटरनेशनल लॉयर्स फोरम पारां ॾियारी जे मौके ते कराची जे रामा पीर मंदिर में तकरीब कोठाई हुई। तकरीब में एडवोकेट ख्वाजा जमशेद समेत वकीलनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में दुर्गा माता खे गुलनि जा हार पाराए पूजा पाठ कई हुई। इन मौके ते तकरीब ख़िताब कंदे हिंदू अॻवान लालजी पटेल चयो त पाकिस्तान में अक़लियतुनि खे मज़हबी ॾियारा मल्हाइण जी आज़ादी आहे, पर भारत में अक़लियतुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। इंतहा पसंद मोदी हुकूमत मुसलमाननि समेत ॿियनि खे क़ैद रखियो वेठी आहे। तकरीब में ऑर्गेनाइज़र ILF अॻवान एडवोकेट नासिर अमन चयो त पाकिस्तान में हिंदू, सिख, पारसिन समेत हर मज़हब जा माण्हू पंहिंजा मज़हबी ॾियारा आज़ादी सां मल्हाए रहिया आहिनि, पर कश्मीर दुनिया जो वाहिद ख़ितो आहे जिते मज़हबी ॾियारा मल्हाइण ते पाबंदी आहे। इंडिया का मकबूजा कश्मीर, यहाँ पर इस तरह की तकरीबात कोई भी नहीं मना सकता, ना कोई दिवाली मना सकता, ना कोई ईद उल फितर मना सकता, ना कोई मातम कर सकता, ना कोई अपना त्योहार मना सकता। तकरीब जे आख़िर में ॿारनि खे तोहफ़ा ॾिना विया, धरतीअ लाइ दुआऊं पिणु घुरी वियूं, जॾहिं त कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा बि हयां विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk